भाई तुझी लेज़ ऐं बोतल मेहरबानी ठीक हाल है बच्चे ने ता खणियल सामान मुंगे खातो पियो पर हम एड़ो तरीको करे दे थोड़ा खाई ना वने ताण अचे वो एड़ो नमूनो करे थोड़ो ने दाओ थोड़ो ने तरीको खाए ने तरीको करया बाबी ए ओला कराम करा कुछ हेलो तैयार करा तैयार तैयार तुंडा तैयारी गाली जी अला शिकर तैयार मुझे सामान है तोड़ा घर वने ना हां वणा तो फिर वही हने में मु वदिया झिरकी हां हां ने झिरकी पया या काबू कजो हां ऐं हिन में ज़हर आहे इनमें ज़हर हा हिन में ज़हर आहे ऐं इहो मुंहिंजे घर ॾेई छॾिजो हां ऐं चवंदो हेॾा बनी में थोरो चकर ॾियांव ठीकु आहे ठीक है यार ही तो मुझे ख्याल में खान पीन की का चीज है ठीक है खोलिया तो सुना जबरदस्त है बोतल में पी सुन वाला हाणे बुख बि ॾाढी लॻी आहे हाणे वञा चुप सुखना वञी बोतल पाण खरी वई वेंदी वरी मज़े सां पियां थो वञी लड़ो ईअं हणिबो आहे हाणे या हुनखे सिधो चवां हीअ बोतल आहे पीअण जी आहे हीअ चुप खाइण जो आहे धोखा ई छॾिया इन करे लड़ो वाजो हुयो ऐं छोकिरे जा पुछा कया ऐं हिते ई वेही ऐं हुनखे चवां थो तूं वञी खणी अच बसि ऐं हुनखे पोइ अहिड़ो लड़ो हुनखे कहिड़ी ॻाल्हि छा आहे बसि डन ना सामान मिली कने यार मूं मोकिलियो हींअर थोरी देरि अॻियां वञण में चकर ते मूं चयो हाणे ऐं वञा पियो मोकिले छॾियां त घर हूंदो खजूरिया में तो ठे सामान कोई कने हबीबला कोन ॾिठो न हबीबला मुंडा जमीन ते वियो पे ना अरे केॾां वञी वो हिन जमीन ते न वियो पे केॾां वियो हा वञा थो ॾिसां थो भला हां जी खणी हलियो हुयो बनी हुजे तो घर ॾेई छॾिजे घर वेस तो अलाए केॾां वियो हलियो मथे हा वञो था कोशिशि करियूं पर हेॾां हूंदो हेॾां ॾिसो कमाने में कोन घड़ी वियो बनी ते हेॾां मूंखे ॾस रुपयो मिलियो हुन ॾींहुं केॾां वियो हलियो यार इहा शइ त पर इहा हालत आहे हा हे जेको सामान हिन मोकिलियो मसलो यो त वॾो तूफान लॻो हा इन में झिरकी भी सा उॾामी वई हा बाक़ी यो ज़हर हा मूं सोचियो हाणे तूं मारे छॾे हा इन हिसाब सां मूं ज़हर पी छॾियो हाणे मरण जो इंतज़ारु करियां